सुबुह जो सवेर ई पाण शहर जी पकियुनि इमारतुनि खां परे हलणु शुरू कयूं था। हक मौजूद साथियों, पाण हिकिड़े नए व्लॉग सां गॾु मौजूद आहियूं। पाण आया आहियूं कचे जी सैर ते। कचे जी इहा साॻी ढंढ जंहिंजो ही तसलसल आहे ऐं इहा अॻिते दरिया ताईं हलंदी हले थी ऐं मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायल आहे। ऐं हीअ जेकी ढंढ जंहिं ते हींअर असां मौजूदु आहियूं, इहा मुला हमीद वारे क़ब्रिस्तान जे भर वारी ढंढ सॾिबी आहे। सो अचो त तव्हांखे इहा ढंढ घुमायूं था। मां कफड़ा मींहं जी बूंदुनि जीअं गुलनि खे गुसल पिया ॾियाराइनि। हर पासे कोहीड़ सिज बञा निंड मां मसो उथियो हुयो त पाण पहुची वियासीं मुला हमीद जे क़ब्रिस्तान जे भर वारी उन ढंढ ते। फितरत जे उन्हनि सुहिणनि हसीन ऐं हुस्नाक नज़ारनि मंझां लुत्फ़ अंदोज़ थियण जे लाइ। फितरत केॾी न हसीन थिए थी। हर पासे सांत, सुकून, सुरूर, मज़ो ऐं माठ ई माठ आहे। पखियुनि जूं लातियूं पाण सां गॾु प्यारो दोस्त कामरेड सरमद बि हुयो, जेको असांखे इन ई जाइ ते वठी हलियो। सुबुह जागी पियो, सिज बि पंहिंजे उरूज ॾांहुं पे वियो ऐं धनार पंहिंजी धुन में धण खे हकलींदा थी विया। वीडियो पंहिंजी शूट थी वई आहे। सो हाणे थोरो सुकून माहौल वठण जे लाइ इहा तुलो ई विछाए ऐं थोरो फितरत खे असां इंजॉय कयूं था। हाणे पाण कुझु देरी कचहरी कई त परियां ॿकरियूं पे डोड़ंदियूं आयूं, जंहिंजी वीडियो रिकॉर्ड कईसीं। कचे जे हिन पुरसुकून माहौल में पंहिंजे दोस्त सरमद वरी रजब फ़कीर ॿुधणु शुरू कयो त वाह वाह थी वई। हींअर जेको मंज़रु असांजे पुठियां ॾिसो पिया, उहो ढंढ जो मंज़रु आहे। असीं मौजूदु आहियूं हींअर मुला हमीद वारे उन ई क़ब्रिस्तान मुंहिंजे बिल्कुलु साम्हूं मुंहिंजे आॾो जेको मौजूदु आहे मंज़रु, उहो मुला हमीद जो क़ब्रिस्तान सॾिबो आहे। सो अचो त हाणे तव्हांखे मुला हमीद वारो ई क़ब्रिस्तान बि ॾेखारियूं था ऐं मुला हमीद जी पंहिंजी जेकी क़बर आहे उहा बि तव्हांखे ॾेखारियूं था। ही नज़ारो मुला हमीद वारे क़ब्रिस्तान जो ढंढ जे तरफ़ खां ॾिसण में ईंदड़ नज़ारो आहे। थोरो ई पंधु हलंदे पाण पहुची वञूं था मुला हमीद जे आख़िरी आरामगाह ते ऐं पाण साम्हूं खां कंडा हटाए अंदरि दाख़िल थियूं था। हीअ आहे मुला हमीद जी आख़िरी आरामगाह, जंहिंजे नाले सां हीअ ढंढ मशहूरु आहे। ऐं पोइ पाण निकिरी पऊं था उन ई ढंढ जे पुठिएं पासे खे ॾिसण जे लाइ। हीअ आहे उन ढंढ जो पुठियों हिसो ऐं साम्हूं नज़र ईंदड़ समूरी ज़रख़ेज़ ज़मीन दरिया जो ई हिसो आहे। जॾहिं बरसाति या ॿोॾि ईंदी आहे त हीउ समूरो इलाइक़ो पाणीअ जे हेठि नज़र ईंदो आहे। बाक़ी आम ॾींहंनि में दरिया जो चाड़ जॾहिं थींदो आहे त उहो पाणी इन्हनि मोरियुनि जे हेठां गुज़रंदो मुख़्तलिफ़ ढंढुनि में वञी पंहिंजो छोड़ कंदो आहे। ऐं हाणे पाण पहुची वियासीं कामरेड सरमद जे ॻोठ उन जे आस्थाने ते, जिते महबूब किताब शेल्फ में सजायल ॾिठमि। कामरेड सरमद सां किताबनि ते तमामु सुठी ख़्यालनि जी ॾे वठि थी, जंहिंखां पोइ हुन हिकिड़ो किताबु
ग्रामर ज़ोफ़ ॿाहिरि पढ़ण जे लाइ सलाह ॾिनी।